राणीपुर मां ख़बर शामिल कयूं था। पीर सरमद निसार भुट्टो जी ख़बर मुताबिक़ असांजी ज़मीन ते पोखियल खजिन जे बाग़ खे मुख़ालिफ़नि बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। क़त्ल समेत संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो वञे। मसमात साइना वातणी। अहिड़ो इज़हार ॻोठ वातणी जे रहवासियुनि मसमात साइना, सुहेब वातणी, अज़रा वातणी जिन प्रेस क्लब राणीपुर पहुची एहतजाज कंदे चयो त ज़रई ज़मीन केरु आबाद पयल आहे, उनखे पंहिंजी बिरादरी जा माण्हू आबाद करणु नथा ॾियनि ऐं झेड़े दौरान 30 नायाब नस्ल जूं मेहूं काहे विया हुआ जेकी वापसि न थियूं आहिनि। मुख़ालिफ़ ॻोठ बि नथा अचण ॾियनि, जंहिं सबबि दरबदरीअ ऐं ख़ौफ़ जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहियूं, जॾहिं त फ़ैसिले थियण जे बावजूदि केसनि तां पिणु हथु खणण लाइ तयार न आहिनि ऐं असांजे ख़िलाफ़ कूड़ी प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। क़त्ल जे ख़ौफ़ खां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। मुल्की इदारा ऐं इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं सख़्ती सां नोटिस वठंदे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियण में पंहिंजो किरदारु अदा कनि।